नाज़रीन वाक़िया अॻु कंदासीं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक केसनि जी ॿुधणी शुरू करे छॾी। चीफ जस्टिस क़ुर पाक जी तिलावत सां ॿुधणी जी शुरूआत कई। वकीलनि पारां चीफ जस्टिस खे उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। ख़बर अवां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक केसनि जी ॿुधणी शुरू करे छॾी आहे। चीफ जस्टिस क़ुर पाक जी तिलावत सां ॿुधणी जी शुरूआत कई। वकीलनि पारां चीफ जस्टिस खे उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। ख़बर अवां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक केसनि जी ॿुधणी शुरू करे छॾी आहे। चीफ जस्टिस क़ुर पाक जी तिलावत सां ॿुधणी जी शुरूआत कई। वकीलनि पारां चीफ जस्टिस खे उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक केसनि जी ॿुधणी शुरू करे छॾी आहे। चीफ जस्टिस क़ुर पाक जी तिलावत सां ॿुधणी जी शुरूआत कई। वकीलनि पारां चीफ जस्टिस खे उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं आहिनि। आगाह कई पिया अवां खे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक केसनि जी ॿुधणी शुरू करे छॾी। चीफ जस्टिस क़ुर पाक जी तिलावत सां ॿुधणी जी शुरूआत कई। वकीलनि पारां चीफ जस्टिस खे उहिदो संभालण ते मुबारकूं ॾिनियूं वयूं। अवां खे आगाह कई पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे।